दादा मूंखे ॿुधण आयो आहे कि तव्हां गॾु नाथ जी मड़ी यानी श्री सोमनाथ धाम में चमत्कार घटिजाइन। ही जेका नाथन जी मड़ी आहे मां 51 सालनि खां जुड़ियल आहियां। 1984 में मूंखे बेटा गले जी कैंसर थी हुई। प्रोग्राम कंदे कंदे अचानक खून जी उल्टी, तॾहिं सादो बाजो ही लकड़ीअ जो बाजो हूंदो आहे न, उहो पे वॼायो। उहो नोट बि सभु खून वारा थी विया। कलाकार खे गले जी कैंसर ते माना वो तो मौली चइबो न, जीअं लथ स्टेज खां ख़त्म 150 खनि नियाणियूं मुंहिंजी पुठी पई टपोरे, भैया तव्हांखे कुझु ई कोन थींदो। गुरु सोमनाथ खे फोन कयो, चयो बाबा हीअ तकलीफ़ आहे, मूंखे बॉम्बे वञिणो पवंदो, टाटा मेमोरियल हॉस्पिटल में एडमिट थियण। अहिड़ी ॻाल्हि न कंदो कर, कुझु ई कोन थींदो तोखे। जे तोखे थी वियो त हिते प्रोग्राम केरु कंदो, कुझु ई कोन थींदई। वाकई ईअं ई थियो। हुते 2 महीना रुगो मूंखे एडमिट करे रखियऊं और हुतां ठीकु थी आयुसि। ॿियनि हंधा त प्रोग्राम करण वेंदो आहियां त ज़रूरु कुझु मान धन वठंदो आहियां, पर हिते पाण ॾेई वेंदा आहियूं, छो जो मुंहिंजा सतगुरु आहिनि। साईं सोमनाथ चमत्कारिक दरवेश हुआ। हिते रहंदो हिकिड़ो हुकूमत राय, हुनखे 6 नियाणियूं हुयूं, पुट हिकु बि न। गुरू वटि केरु बि ईंदो आहे त प्रसाद खणी ईंदो आहे। घणे भाङे अंब ई माण्हू खणी ईंदा आहिनि। गुरूअ उन मां हिकिड़ो अंब कढियो, ॾिनईंसि वॾी धीअ खे, चई वञी ॾे माणे पिणे खे। ख़ासियत वारी ॿी ॻाल्हि इहा, हुननि ॿिन्ही जी उमिरि 58 ऐं 60 साल, बचिड़ो अचनि, त इनखे चमत्कार ई चइबो बेटा।